मोबाइल ते जो वॾो कम यानी दीन जो कम घट फसाद ज्यादा वॾे में वॾी यारी वो मुखे खणी विसारे छॾींदा जब नए यार मिलते हैं पुराने सुभान अल्लाह जब नए दिल दुखाते हैं फिर पुराने याद सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़तहज्जद बिही नाफ़िलतन लक असा अन यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुल नबियुल करीम माण्हू मुए खां बाद ओए तकड़ कन तमाम खण खण वाई वात में मंज़िल कन मुकाम लटे लोड़ लतीफ़ ते लटा कन लीलाम ओए मोट मदीने जा जाम आसी तुझे आसरे हमदई सलवात खां बाद काबिले तकरीम स्टेज ते वेठल जी वकार उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाइयो अल्हम्दुलिल्लाह जीअं त अव्हांखे मालूम आहे त अॼु असांजे प्यारे भाउ
मरहूम मगफूर शहीद अदा जान ज़ेब रंग बलोच रहमतुल्लाह अलैह ये 40 जे सिलसिले में संदस वालिद अदा अहमद खान मरहूम जो चाचो अदा मकबूल अदा ताज मोहम्मद सौट साईं मौलवी मोहम्मद अकरम जंजी निगरानी अजो की खैरात अजो कोई बाबरकत प्रोग्राम हली रहो असा दुआ करण आया बल्कि मुखे शहीद के बारे में एतरी मालूमात कान्हे हाने मुखे ओताक में बुधायो त रमजान शरीफ जी 13 तारीख सुभान अल्लाह वरी 30 जुमे वरी रोजे जी हालत में वरी हादसा की मौत वरी जवानी जो मौत साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको आम जुमे में गुजारे सो क़यामत जे ॾींहुं इमाम हुसैन अलैहि सलाम जी जमात में हूंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह शहीदन सां गॾु साईं फरमायो रमजान मुबारक में जेको गुजारे सो शहीदन सां गॾु हूंदो जेको अचानक हादसे में गुजारे वियो सो क़यामत जे ॾींहुं शहीदन सां गॾु हूंदो जेको रमजान में रोजे में गुजारे वियो सो भी शहीद पर उन सां गॾु गॾु मरहूम शहीद खे हीअ फज़ीलत भी हासिल आहे त जेको रोजे में गुजारे वियो क़यामत ताईं रोजे में सुभान अल्लाह मना तो क़यामत ताईं उम्र माने ऐं रोज तो रोजा रखे जेतिरो सवाब उनखे मिलंदो ओतिरो रोजे में गुजारे वञण खे मना हिन अदा मरो जान ज़ेब जी अलाए रब की केड़ी अदा वणी सुभान अल्लाह अलाए केड़ी आदत पसंद हुई जै जवान के एतिरियूं शहादत अल्लाह से नसीब हाणे त आऊं ईअं चवंदुसि असीं दुआ ॾियण न शहीद खां दुआ वठण सुभान अल्लाह अहिड़े शहीद जो चालियो आहे अल्लाह से उन जे हक़ में असांजो गॾु थियण क़बूल फरमाए आमीन अहिड़े रोज़ेदार शहीद जे सदके अल्लाह से असांजो मौत भी बहितर आमीन अल्लाह खात्मो ईमान ते फरमाए हाणे मूं इन सिलसिले में एक आयत तिलावत कई आहे उन जो तर्जुमो माना ऐं तशरीह अमा के ॿुधाईंदुसि पर उन खां अॻु में टे ॻाल्हियूं जंहिं बि जलसे में वेंदो आहियां त सुन्नत जमायत खे होशियार करण जे लाइ ॿुधाईंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पहिरीं ॻाल्हि त ही असांजो जेको दौर हले पियो 15वीं सदी आलम सुगरा ईअं था लिखनि त 14वीं सदी खां मिरुन पनाह घुरी अल्लाह बेशक ही आहे 15 घणा मुल्ला मौलवी फिरका मजहब अवां अञा पाड़ाई में बचा पिया सुभान अल्लाह मोबाइल ते तो वॾो कम यानी दीन जो कम घट फसाद ज्यादा फसाद ज्यादा ओ
फलाने दौर में साहबी नाराज थिया हुआ अची उनखे खयो बाबा हाणे असांजो उन सां छा वञे रब जाने उनजा बाला जाने असांजे हिन दौर में जेके ॿियूं ख़राबियूं आलिम उन्हनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारीनि ऐं उन्हनि जे लाइ जिहाद कनि माण्हुनि खे तबलीग कनि सो छुटो हाणे रुगो हिकिड़े जा हथ ॿिए जे कंध में ॿिए जा हथ अहिड़ो दौर फितनूं फसाद ठा वारी ॻाल्हि कनि हर कंहिं माण्हू जे हथ में माचिस आहे थोरी बाहि ॾिसां त वरी बि थोरो ॿारे छॾियां उहो कमु लॻो त हिन दौर जे लाइ इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो फर्ज़ंद सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं वारे दौर में फितना वो साईं का कई फकीर पूछो तसी ॻाल्हि ॿुधो पोइ दौर में ही दौर उनमें फसाद घणो हूंदो इख्तिलाफ घणो हूंदो मुख्तलिफ तरीक़ा हूंदा उन दौर जे मुसलमाननि खे कीअं ख़बर पवे त हक़ वारी जमात कहिड़ी सुभान अल्लाह वो साईं इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम फरमायो त उन्हनि माण्हुनि जे लाइ आसान तरीक़ो छॾे थो वञा त हक़ वारी जमात जी निशानी साईं फरमायो त जंहिं दौर में फितना फसाद फिरका घणा थियनि जमायतूं पोइ हक़ वारी जमायत जी सुञाणप हूंदी त उन्हनि जे ज़बाननि ते मदीने वारे साईं जी सलात घणी सुभान अल्लाह सुभान अल्लाह उहे सलात घणी झूंगारी घणी पढ़ंदा अल्हम्दुलिल्लाह असांजी जमात जी सुञाणप पई सलात असांजे इमाम आले सुन्नत साईं आला हज़रत शाह अहमद रज़ा खां फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह त जुम्मे खां बाद भी सलाम शुरू करायो सुञाण जुम्मे खां पोइ बि मस्जिद में सलाम पढ़ो असां त वरी पंहिंजी मस्जिद जी बांग ॾींदा आहियूं त बांग खां अॻु में बि सलात पढ़ो अगर के माण्हू चवंदा रबा सुन्ननि बांग खे वधाए छॾियो आहे शीयनि वांगुरु जेको आहे सो बांग डिघी करे छॾियो थो इहा उन्हनि जी ॻाल्हि ग़लति असांजा जेके बांग मोज़िन पढ़ियल उन्हनि खे असीं सम्झाईंदा आहियूं त सलात पहिरीं पढ़ी पोइ मिंट ॾेढ वक़्फ़ो ॾियो तांजो बच्चे बार खे ख़बर पवे त हीअ सलात ऐं हीअ बांग सुभान अल्लाह सुभान अल्लाह असांजो त मौक़िफ़ इहो आहे पर रमज़ान में त असीं चवंदा आहियूं बाबा सांझी वारी नमाज़ में सलात पढ़ो सुभान अल्लाह जेकॾहिं असां उनखे हिस्सो सम्झूं हा फर्ज़ सम्झूं हा वाजिब सम्झूं हा त ईअं कोन कयो आहे छा जेकॾहिं असां चवंदा त मग़रिब जो हिकिड़ो अहिड़ो नाज़ुक रमज़ान में टाइम आहे मतां हेॾा सलात को पढ़े अॻियूं माण्हू रोज़ो माना इहो असांजो दलील आहे त असां सलात खे बांग जो हिस्सो कोन था सम्झूं हा पोइ छो था पढ़ूं ज़रूरी छाजे लाइ हाणे अवां वटि अल्हम्दुलिल्लाह सुन्नत जमात जो मरकज़ हिते शायद
मन जेके चवंदा न गढ़ हे समझ गढ़ सुभान असांजी अल्लाह सॼी मरोच बिरादरी माशाअल्लाह सुन्नत जमात जो किलो अल्लाह सुभान अल्लाह या कंहिंजे सदके महिरबानी आहे यारहीं वारे पीर जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिते कंहिंखे अचणी कोन्हे त को मुंहिंजो मुरीद फिटे या ख़राब या ऐं ॿी आहे बुज़ुर्गनि जी बरकत जिन सां निस्बतूं जोड़ियो उन्हनि जी न त हाणे असां वारे पासे त मुल्क गॾिजी यानी हिकिड़ी घटी में हर फिरके जी मस्जिद 5 मस्जिद त हाणे अहिड़ी जॻह ते ज़रूरी आहे त सुन्नत जमात जी मस्जिद में भांग खां अॻ में अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह पढ़जे ताजो घटिया मां को सुन्नी आशिक रसूल गुजरे तो उनके खबर पए असां वारी सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां उनके पंहिंजो निशान था सम्झूं जरूरी न निशान सुञाण सुल्तानुल वाइज़ीन शेर मुस्तफा क़िबला से मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह सुभान अल्लाह पाण ॿुधो साईं फरमाईंदा सुन्नी मुस्लमान रात जो बिस्तरे ते सुम्हे बावज़ू हुजे तो भलो पोइ पढ़े सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह या आदत बनाए छड़े उन आशिक के मदीने वाले साईं जी ज़ियारत सुभान अल्लाह हक महबूब त माना हक वारी जमात जी निशानी इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम इहा ॿुधाई त हक वारी जमात सलात सगोरी घणी पढ़ंदी हाणे हक वारी जमात ताकत वारी रहे सलामत रहे उन जे लाइ छा करणो त क़िबला से पीर आगा मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी सुभान अल्लाह फारूकी रहमतुल्लाह साईं फरमायो उन्हनि जे लाइ सुन्नियुनि खे ॿ कम करणा पवंदा कहिड़ा हिकु पंहिंजे ॻोठनि में नंढा वॾा मदरसा खोले ॿार पढ़नि उन्हनि में दीनी सुजाॻी अचे उहे पंहिंजूं मस्जिदूं संभाली जीअं अल्हम्दुलिल्लाह अदा मोहम्मद अकरम ॻाल्हि केॾा असांजा काफ़ी छोकिरा हिफ़्ज़ करे हाणे वरी किरत जो कोर्स था कनि सुभान अल्लाह मुबारक हुजनि अॻे बि मूंखे दौर यादि आहे सुभान इलाइक़नि अल्लाह में माण्हू मरी वेंदो त जनाज़े जे लाइ या वरी धारे खां पोइ आमद अचे साकरे खां पोइ जाफ़र ॿारहं बरोबर रहमतुल्लाह अलैहि अचे निकाह जे लाइ हुस्ल जे लाइ पर हाणे अल्हम्दुलिल्लाह असां वटि साईं हाजी उबायो आहे साईं मौली महमूद आहे साईं मौली महमूद अकरम आहे मूंखे नाला ॿुधा अचनि पर घणो कमु आहे अल्हम्दुलिल्लाह अॻे त सादगी साईं महमूद साईं उबाए वारनि जॾहिं असां यारी शुरू कई पहिरीं त लंगर थींदो त मूंखे अॼु बि यादि आहे यार जी भिट में सुभान अल्लाह कम शुरू कयो बादशाह पीर मेहरबानी फरमाई अॼु अल्हम्दुलिल्लाह अवां जी हिन दिस में वॾे में वॾी यारी सुभान अल्लाह वॾे में वॾी यारी वो मुखे खड़ी विसारे छॾींदा जब नए यार मिलते हैं पुराने भूल जाते सुभान अल्लाह जब नए दिल दुखाते हैं फिर पुराने याद सुभान अल्लाह पर बुनियाद असर अल्हम्दुलिल्लाह मुखे खुशी आहे
ये तमने खुश तो भई था भले बड़े आलिम अचन नवा आलिम अचन मुझा प्यारा ज़ियारत कयो उनमें को हर मुखे खुशी थी पर मुखे पुरानी गाल याद आई त अल्हम्दुलिल्लाह छोरे ते कयो सी अज मच बरी सुभान अल्लाह तीली असा रखी मच पानी ए अल्लाह कंदो अञा यो बच मचंदो आमीन त हे अमा जे कोट में अल्हम्दुलिल्लाह हाने पंजा आलिम थी विया पंजा हाफ़िज़ थियन पिया पंजू मस्जिदूं आबाद कंदा साईं इब्राहिम जान जो मसलो हो त सुन्नियन जी मस्जिद में पंजो आलिम हुअण ज़रूरी जो पंजी ज़बान में पंजे माहौल में माण्हू खे समझाए ऐं ॿी ॻाल्हि त पंहिंजे ॻोठन में पंहिंजे राज्यनि में नंढा वॾा मदरसा क़ाइम पंहिंजो जलसा पोइ उन में आलिम अचनि मुख़्तलिफ़ जंहिंसां दिलि लॻी उहे अचे वाइज करे अक़ीदो सम्झाए माण्हुनि खे दीन सम्झाए ये कम जेकॾहिं सुन्नी कंदा रहिया सुन्नी कॾहिं कमज़ोर सुभान अल्लाह बगैर ठीक है अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह ही वो बुजुर्ग जंहिंखे साईं महमूद 5 लख हदीस याद सुभान अल्लाह साईं के 5 लख हदीसूं ज़ुबानी याद ज़ुबान ऐं 72 मरतबा साईं हाजी वाया नबी साईं जो दीदार थियो सुभान अल्लाह सुब ख्वाब में न सुजागी वो बुजुर्ग जो लिखे तो मुंह पंहिंजे मुकाम में कब्रिस्तान में मुराकबो कजो ॾिसां त मुआरा माइट कहिड़े हाल में वो जॾहिं मूं मुराकबो कजो त मूंखे नज़र आयो कंहिंजी क़ब्र में थोरो नूर आहे कंहिंजी क़ब्र में घणो नूर आहे पर हिकिड़ी क़ब्र अहिड़ी आहे जेका सॼी नूर सां भरी सुभान अल्लाह पोइ मूं पुछो उन क़ब्र वारे खां अदा ॾे ख़बर तुंहिंजी क़ब्र खे अल्लाह साईं नूर सां भरियो आहे तुंहिंजो कहिड़ो अमल तॾहिं चयईं साईं ॿियो अमल त हुयो अबरो सवरो पर ॿुधंदोसि त अॼु ककलान वारी रिंद बिरादरी वारनि में अॼु शहीद जो चालियो आहे या बादशाह पीर जी यारी आहे या सरकार दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद आहे या कंहिं बुजुर्ग जो उर्स आहे अहिड़ियूं दीनी प्रोग्राम जे बारे में ॿुधंदोसि वो 5 कम छॾे सीड़जी उन प्रोग्राम में वेही 4 चङियूं ॻाल्हियूं ॿुधंदो होसि इन ई अमल जी बरकत सां रब मुंहिंजी क़ब्र खे नूर सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह अव्हांजी हयाती खे वधाईंदो पर आख़िर मौत आहे जॾहिं वेंदो त जे मक़सद जे लाइ हिते वेठा आहियो त 4 चङियूं ॻाल्हियूं ॿुधो इन जे सचे ख़ुदा अव्हांजी क़ब्र खे बि नूर आमीन अल्लाह मूंखां अॻु में साईं मौलवी मोहम्मद जो महबूब नईमी जन बैत खिताब फरमायो असांजो साईं महमूद भी माशाअल्लाह खतीब आहे साईं हाजी उबायो भी माशाअल्लाह खतीब आहे पर इन्हनि सभिनी मूंखे टाइम ॾिनो त तक़रीबन 3:30 ताईं दुआ जो प्रोग्राम थिए मूं जेका हाणे आयत पढ़ी आहे अवां मूंसां गॾिजी जेका असांजी निशानी आहे सलात उहा मूंसां गॾिजी झूंगारियो त पोइ जेका मूं सलात जो आयत पढ़ी आहे उन जो तर्जुमो अवां खे सम्झायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल
فتهجد به نافلة لك عسى أن يبعثك ربك مقاما محمودا سبحان الله مجابہ صلی اللہ علیہ وسلم اما تہجد جی نماز پڑھو تہجد جی आऊं तव्हां खे हिकिड़े शान वारे कुर्सीअ ते विया अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां तहज्जुद जी नमाज़ फर्ज़ असां जे लाइ बरकात सिर्फ सुम्ही उथो ऐं पढ़ी छॾे उहो क़यामत जे ॾींहुं तहज्जुद पढ़ण वारनि सां गॾु सुभान अल्लाह साईं अक्सर अठ पढ़ंदा 12 ॿ पढ़ो 4 पढ़ो इहो जेको तहज्जुद जो टाइम आहे जॾहिं न पान मस्जिद जे घर में उथी वुज़ू करे तहज्जुद संभालींदो आहे अल्लाह पाक जेस ताईं तहज्जुद में हूंदो आहे तेस ताईं ओॾे न्यारे मुल्क सुभान अल्लाह मलाइक से गुरार कंदा या बारी ताला जो मुर्को था अल्लाह पाक फरमाईंदो ॾिसो मां अकेलो हे मुझो मानो अज अकेलो थी वुज़ू संभाले मुसल्ले ते बिठो आ अज मां अकेले के बख्श करे छॾियो सुभान अल्लाह याद तहज्जुद माण्हू पाबंदी सां पढ़ंदड़ उन जी ज़बान बुजुर्गनि लिखियो आहे तलवार वांगुरु ज़बान मां लफ़्ज़ कढे होॾा कबो तहज्जुद इहा पढ़बी आहे रात जो सोमरी खां पोइ सुम्ही उथे पोइ जेॾी महिल बि पढ़े तहज्जुद जो टाइम थी एतिरो सुम्हण तहज्जुद हाणे अल्लाह पाक पंहिंजे महबूब खे फरमाया असा ऐं यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा सोना नमाज तहज्जुद पढ़ त मां तोखे जल्दी शान वारी मक़ाम महमूद तारीफ़ वारी कुर्सी ते विहारियां सुभान अल्लाह यो अल्लाह पाक कॾहिं फरमायो मुझा प्यारा मुसलमान भाइरो असांजो मिठो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾां खां दुनिया जे तख़्ते ते आयो 12 रबीउल अव्वल जी रात हुई सूमर जो ॾींहुं 12 रबीउल अव्वल जे ॾींहुं सुबुह जो अम्मा आमिना थी फरमाए दुनिया में ईंदे मुझे मुस्तफा अमा गुनाहगार उम्मत जे ला दुनिया में पहिरियों सजदो फरमायो न इं सजदो कयो न इं दुआ कयो साईं जो शेर आ पर मुश्किल ज़बान आए सिंधी पर लफ्ज़ मुश्किल पर हां तो माशाअल्लाह तमाम बाकायदा सिंधी आहे अल्लाह मुखे दावत ॾींदा न खुददार जा द्रोही दावरी वेठा न पंहिंजो आरी पीर खां मथे सारूना उते वरी नेंगल परो ओ मोहरम में मुझो जलसो कराईंदा ठुप सिंधी को
आऊं अखियूं पूरे कलाक दे हलाईंदा सुभान अल्लाह पर उन्हनि जे अखियुनि मां लुड़क वंदा मूं पुछियो आवां सम्झो तो कोदा तुसी सम्झो कोदा पर करबला जो वाक़ियो बयान सुभान अल्लाह असां खे दुख उहे ई सम्झो वञनि मुआरी सीधी अवां खे त माशाअल्लाह अरसो आऊं अञा नंढड़ो आहियां अवां जो ॻोठ ॿुधां मिठाई साहब फरमायो त रात जा पियो या पियो माना जाओ रात आयो रात जा पियो दात रखो घुरियो नात अञा पया रात अदा अहड़ी दात अगन घुरी कई में धरे सुभान अल्लाह तशरीह कहते सही माना में समझे यानी रात क्या पियो दातर खां घुरियाईंदा दातर बिठाई दा फरमाए तो रब करीम मदीना रो सही आयो राजो इंजे जी दुआ घुरी अन्या पई आ रात यानी अञा नबूवत ज़ाहिर काने अञा नबूवत जो ऐलान कोन थियो आ अञा रात पई आ इंजे पंहिंजी उम्मत जे लाइ सजदो अहड़ी रात अग्न घुरी कई में जरे माना जेके अग में सवा लख नबी आया उन्होंने एड़ी दुआ कान घुरी पंहिंजी उम्मतुनि जे लाइ जहिड़ी दुआ असां गुनाहगारनि जे लाइ मदीने वारो साईं घुरी अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते असां जे लाइ दुआ फरमाई ऐ परवरदिगार है ये मुर्दगार इनको माफी दे न कर इनकी खताओं को शुमार इनको माफी दे सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं या दुआ करी अॻिते हली साईं नबूवत जो ऐलान कयो जन खे नसीब में हुई ईमान वारी दौलत उहे साईं जे कलमो पढ़ी मुस्लमान थिया सुभान अल्लाह ईमान आंदो मोमिन थिया मुस्लमान थिया पोइ साईं अञा दुआउनि खे वधायो असां जे जॾहिं दुआऊं वधियूं अल्लाह पाक के साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज कयो मुंहिंजा मौला अवां अॻिन उम्मतुनि खे टाइम बि घणो ॾिनो उमिरि घणी ॾिनी मुंहिंजी उम्मत जी उमिरि थोरड़ी आ उन मां 20 साल त जवानी जे जोश में गुज़रियो वञनि पोइ वरी विच वारा कुझु साल वरी जॾहिं पोढ़ा था थियनि पोइ गोॾा जवाब ॾियो वञनि अखियूं जवाब ॾियो वञनि मुंहिंजा प्यारा दोस्तो विज़ू जवाब ॾियो वञे अहिड़ी सूरत थियो वञे न उहे उन दौर में हज करे सघंदा न उमरा करे सघंदा मुंहिंजा मालिक मिठा उन्हनि माण्हुनि जो छा थींदो अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूब मां कलमो थो ॾियां सुभान अल्लाह तव्हांजा उम्मती जॾहिं बि हिकु भेरो पढ़ंदा त मां 100 नेकियूं ॾींदोसान 100 गुनाह माफ़ करे छॾींदुसि ऐं 100 दर्जा बुलंद फरमाए छॾींदुसि सुभान अल्लाह अब आसानी
केॾो सवलो कलमो सुभान अल्लाह हाणे हींअर अवाम जन सुभान अल्लाह चईन सवे नेकियूं जी झोली में सवे गुनाहनि जा माफ़ दर्जात बुलंद हज़रत सुलेमान सुभान अल्लाह अल्लाह जो नबी हो उन खां अलावा ॿिन्ही पंहिंजो रूए ज़मीन जो बादशाह यानी साईं वारे दौर में अगर ककड़ान हूंदो त हिन इलाइक़े जो बादशाह तख्त गाह शाम में हुई हाणे लेट ककड़ान कीअं पहुता जहाज त कोन कारूं मोटरूं गाॾियूं कोन हुयूं अल्लाह पाक हज़रत सुलेमान खे हिकिड़ो तख्त ॾिनो सुभान अल्लाह ये तंबू लगो था ने तारा शुरू जो होस्ता ये सच्चे का ये तंबू जे मिस्र सच्चे मिस्र को तख्त वो 40 गज चौड़ो 80 गज उन तख्त ते वजीर वियारींदो मुशीर वियारींदो वो तख्त खे चवंदो हाणे उॾामी ककड़ान हल शाम मुल्क मां उॾामंदो ठक ककड़ा सुभान अल्लाह लेट नदिया साकरो सो तख्त ककड़ान जे ॻोठ मां अची गुज़रियो त जीअं पंहिंजा धराड़ बकरियूं गऊं चारीनि था त हिकिड़ो बकरियुनि चारण वारो छोकिरो बीठो वॾो समझदार बकरियूं पे चारी उन जो साईं सुलेमान अलैहिस्सलाम वारो तख्त ॾिठो त हैरान थी हाणे रोज याद था से अकरम ॾिसो पर हींअर अची हितां गुज़रे न साईं उबाए वारे हालांकि ॾिठल वाटि सोया पोइ बि ध्यानु ॾींदासीं या गाॾी जी हो त नई शइ हुई अवां के सोनू टेप याद आहे फोनू जो कोन उन में वही प्लेट मोड़ वाली है उहा बजंदा उहा घुमंदी घणनि जवाननि खे यादि कोन्हे मुआरे मामे आंदो मूंखे यादि आहे त असां सभु जत ॿारहें बचे ख़ाली ॾिसण आया इहो फोनू बलहा कहिड़ी छो नई चीज जॾहिं हे मोबाइल आया नवां तब इहो जे ककड़ान में हिकिड़े माण्हू खे अल्लाह ॾिनो मोबाइल वठी आयो ज़रूर 4 दोस्त ॾिसण आया हूंदा इहा कहिड़ी शइ आहे जेका घर मां वेही बग़ैर तार जे ॻाल्हाए त घारे वारनि सां पियो ॻाल्हाए छटे वारनि सां पियो ॻाल्हाए नई शइ त हिन जे लाइ नओं तख्त नई शइ बकरियूं छॾे उन तख्त में न्यारे इहो उॾरियो कीअं हूंदो उन जे दिल में आयो पी ताकत कान थी उॾारे अल्लाह साईं सुभान अल्लाह के रब जॾहिं इहो तस्वर आयो दिल मां ज़बान मां निकितो सुभान अल्लाह अल्लाह पाक मलाइकनि खे हुकुम कयो मलाइको ज़मीन ते लही वञो इन धराड़ खे मुंहिंजे तरफ़ां कुर्ब मोहबत जा भाकुर सुभान अल्लाह इन जे मथां रहमतूं वसायो जई अजीब शइ ॾिसी मूं रब जी पाकाई बयान फरमाई आहे रहमत जो वस्कर सुलेमान अलैहिस्सलाम जो कोई मंज़र ॾिठो तो साईं तख्त के जो हेठ लो सुलेमान अलैहिस्सलाम तख्त तां लही मुंहिंजा प्यारा उन मिसाल चोलिया उन ककड़ान जे रंग धराड़ वटायो
धनार अच्छा तो पाण में वापार अल्लाह सोधो तो हुन धनार समझो वडो माण्हू आ तक लई आयो 50-100 बकरियूं वठण रिढूं वठंदो गऊं जैसे मुझे धन चरे तव्हां हथ रखंदा वञो पोइ पैसा ॿुधाईंदो सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो आऊं माल जो वापारी कोन आऊं हिन जहान जो बादशाह आहियां नबी भी हर शइ खुदा मूंखे काबू में करे ॾिनी कदे मुझे बंगले ते ईंदे त तोखे दर दरियूं सोन जा मिलंदा बकरिन जो वापारी कोन आया रिढ जो गऊं जो न आया मींहं जो न आया ऐं धनार तो मुंहिंजो तख़्त ॾिसी हैरान थी वे वो तो चयो सुभान अल्लाह रब एॾो ख़ुशि जो जो मलाइका ला ताईं तुंहिंजे मथां रहमतूं वसाईं हाणे हीअं कर जंहिं तख़्त ते तूं हैरान आहीं इहो तख़्त तूं खण सुभान अल्लाह वारो सवाब सुभान अल्लाह ओ साईं अकरम धनार रंग पर होशियार अल्लाह जे नबी के दी इहो वापार में कबूल कोने साईं फरमायो एॾो वॾो तख़्त इने ते तो हैरान थियो तने धनार चवण लॻो साईं भली कहिड़ो बि आहे हिते रह बस साईं हिते रहिजी दुनिया जम गुज़रवा अलाए छा हयाती दुनिया दम गुज़रवा अलाए छा हयाती करी जे को करणो छई करी जे को करणो छई मत थे मुमाती दुनिया दम गुज़रवा अलाए छा हयाती दुनिया दम गुज़रवा अलाए छा हयाती सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत फैजान नईमिया साईं क़िबला मोहम्मद आलम नईमी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो तॾिसो सुभान अल्लाह चवण जो केतिरो सवाब आहे या महिरबानी असां ते रब करीम पंहिंजे प्यारे मिठे मुस्तफा जे करे फरमाई आहे सुभान अल्लाह त मुंहिंजा फिक्र अवां जी उम्मत जी उम्र थोड़ी आहे नंढड़ी उम्र आहे गाफ़िलन सुस्तन त मां अहिड़ा आसान अमल ॾेई थो छॾियां जो करण कम उन्हनि जो ॿेड़ो तारण कम मां रब करीम सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे टाइम आहे थोरो मौजूद ते हलो इंजे दुआ करो अल्लाह से अमलन जा ढेर करे किथे नमाज किथे रोज़ो किथे हज किथे ज़कात अने जई महीने में शहीद उन महीने जे शबे बरात जे ला शबे कदर जे ला आलिम लिखियो आहे हजरत जिब्राइल अमीन अल्लाह पाक जी बारगाह में 16000 साल जो नफल पढ़ियो सुभान अल्लाह घणा साल 16000 अबा वॾो नफल हूंदो या बेशक
4000 साल बीठो, 4000 साल रुकू, 4000 साल सजदे में, 4000 साल अतहियात में, 16000 साल जो नफल पढ़ी। के वक्त में सलाम वारियाई तो ख्याल आयो हेरो नफल प्रभु को पढ़ी। सुभान अल्लाह। हेरो नफल को पढ़ी। अल्लाह पाक फरमायो जिब्राइल अमीन तुझो 16000 साल वारो नफल भलो नफला पर शबे बरात शबे कदर रमजान जी रात में जने मुझो महबूब जो उम्मती जागदो ऐ बरकत नमाज नफल पढ़दो हुंदी भी जल्दी हुंदी रुकू जल्दी वारो हुंदो क़याम जल्दी वारो हुंदो पर जने नफल तुरंदा मुझे महबूब जे मानन जेको जेको शबे बरात में नफल पढ़ियो या कद्र में या वरी मुझा प्यारा रमजान शरीफ में अल्लाह पाक फरमायो जिब्राइल अमीन जने नफल तुरंदा वज़न थींदो मुझे महबूब जी उम्मत जो नफल हूंदो भी जल्दी वारो चक्कर वारो हूंदो पर जने वज़न थींदो तुझे 16000 साल वारे नफल खे वज़न में मारियो बीठो हूंदो। सुभान अल्लाह। उम्मत महबूब अबा हिन खां वधीक हिन खां वधीक दी मेहरबानी करी वने में वडी मेहरबानी ओ नमाज पांचे 50 फर्ज क्यों 50 बुझो आज ये 50 हुजन हां सजो नी मुसलो कुले जे कवाल वालो सजो पर महबूबन जी मेहरबानी अर्ज कयो रब मुझी उम्मत बच्चा पाली घर वाली घर बार हो मोती फोती पढ़ने विंदो नौकरियों कंदो हारे पोकंदो ये इलाही अल्लाह से फरमायो मुझे महबूब इलाही वनी पंज पढ़न पंजे ताले किसो वडो पंजे ताले माप मगी पंज हजरत मूसा अलैहिस्सलाम अर्ज क्यों सही है पंज तुंजी उम्मत ला वडी अब सच्ची बुधायो मस्जिद में मस्जिदू खाली थी वई हो होटल आबादन सिनेमा आबादन घर आबादन रांद रूंद आबादन जई अस्पताल जई मार्केट जई इस्ताबत वन रशी खाली आज खुदा अल्लाह। अल्लाह पाक ने हुक्म मुताबिक पंज वक्त नमाज जई मस्जिद गोठ जी मस्जिद आबाद गोठ दी सुभान अल्लाह। मस्जिद आबाद हुंदी न सजो दी दुआ करदी मौला जी हिनन मुखे आबाद कयो आ के तू मुखे आबाद सुभान अल्लाह। अगे रमजान जा रोजा क्यों हुंदा खबर सैकड़म सोमणी जो खाइंदा वरी सोमणी में रात दी रोजा तुझे मुझे मां अल्लाह से कह के मुझा मौला मुझी उम्मत मता एडी डिगी भूख बर्दाश्त अल्लाह बेशक अल्लाह से फरमायो मिय के महबूब वो वाला रोजे रखण का सहरी खां वठी सहरी खां वठी सांझी ताईं रोजो खोली वो सजी रात भले खाए खैर
पर हुननि खां हुननि जे रोज़नि खां तुंहिंजी उम्मत जे माण्हुनि खे मां ज्यादा सवाब ॿियो छा नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमा अहले सुन्नत, फैजान नईमिया। निंड जा हूंदा न ॾींहं चोवीह कलाक टेम हिकु रात ॿियो वरी अक्सर अॻी जी नमाज़ पढ़ी माण्हू सुम्हंदो असां जेके वाइजी मुलायूं उन्हनि जी आदत शाम जो वरी अवां वारो प्रोग्राम अची वियो मुआरी इहो तो सोचो साईं अकरम खां लस्सी कान न त कम घणो थी त हे टाइम भी पूरो निंड जो पर अल्लाह कंदो मोहब्बत में आवां जमा आवां तो हुई हमेशा मोहब्बत अल्लाह कंदो मोहब्बत आवां में रह मोहब्बत का सवा कुछ साईं करीम ने फरमायो जई शख्स बिन नाराज़न खे वनी परचायो उन जी उम्र में रब 3 साल वधाए सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तू ठाण वारो है तू अन्या दुनिया में रहो तो भी जरूर 3 साल वधाई पर अजकल माची से हथ में बबलन तमाशो अल्लाह बेशक ठाण वारो कम घट वेढ़ण प्यारा मुसलमान भाइरो एड़ी जिंदगी दुनिया में गुजारे वजो एड़ो अखलाक छडे वजो मुर्खू छडे वजो जो तवा असा हिता हलऊं त खिलंदा मुर्कंदा रबड़े वजो पोया जेके असा के दफन करण वारा खण वारा हुजन वे रोंदा रहन चवंदा रहन हाय हाय हिता लडड़ो खणी लालण लडी जा जा वजन तेरा पीरीना दाछनी पाड़ो छडी जा प्या वजन सुभान अल्लाह। हाय हाय हिता लडड़ो खणी लालण लडी जा जा वजन तेरा छड़ी जा क्या वजन काला जे की कथे अज से कोने महबूब मो मिस्कीन का महबूब मो मिस्कीन का सही धार थी जा क्या वजन तेरा छड़ी जा प्या मोमिन केरा मदीने वाले साईं टे कसम खया टे अल्लाह जो कसम अल्लाह पाक जो कसम अल्लाह पाक जो कसम सुभान अल्लाह। अने आऊं जो ये टे कसम खणा त आईं त हैरान थींदा त मौलवी अलाए कहिड़ी तो ॻाल्हि करे साईं जो ये कयो त साहबा हैरान को नओं पैगाम आयो आहे अहम पैगाम आयो आहे अर्ज़ कयो साईं टे दफ़ा कसम खयो आहे छा था फरमायो साईं फरमायो टे दफ़ा कसम खयो अथऊं त मोमिन उहो आहे जेका पाड़ो ओड़ो ख़ुश सुभान अल्लाह। ऐं मुसलमान हुआ जंहिंजे हथ खां जंहिंजी ज़बान खां ॿियो मुसलमान महफ़ूज़ हुजे न कॾहिं हथ सां उनखे तकलीफ़ ॾिनी हूंदी न ज़बान सां
जिंदगियूं गुज़ारे वञो अवां हलिया वञो पोयां सजन ताईं अवां जो नालो गाईंदा तो वाह जो जवान हल ये मुझे मशहूर पढ़ियल शेर आहे खिलायो जन से रोआरे हलिया मिठा मोर मणू विसारे हलिया मिठा मोर मणू विसारे हलिया रज़ा सां रब जे थिया से रवाना परे प्यार वारन अजासताना सुती सूरवारी यारे हलिया ओ मिठा मोर मणू विसारे हलिया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों साईं के असां जो फिक्र लगो अल्लाह साईं आसान नमाज़ो ॾिनो आसान रोज़ा ॾिना आसान हमदू ज़िक्र अज़कार तस्बीहूं ॾिनियूं पर पोइ मदीने जे मीर खे फिक्र थी पियो त जेके जीअर आहिनि सुभान अल्लाह बि चवंदा नमाज़ बि पढ़ंदा रोज़ा बि रखंदा पर जेके गुज़ारे वेंदा सुभान अल्लाह उम्र में गुज़ारे 15 में गुज़ारे अज शहीद जान देव भी एॾो वॾो कोन जवान जेके नमाज़ जा पाबंद यानी नंढड़ी उम्र में या पंजाब में आयो 60 में आयो तब थोड़ी उम्र मुझा मालिक उन तो कुछ कोन कयो उम्मीदन में जान छड़े अल्लाह बेशक हाने उन्हनि जो छा थींदो अल्लाह से जवाब जेका से महबूब आए तो पढ़ी रब्बना गफिर लना वली इख्वानिना الذين सबक़ूना बिल ईमान मुझा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोयां जेके जीअरा वेठा हूंदा उहे जीअरा माण्हू हिकड़ा गुज़ारे विया ॿिया जीअरा उन्हनि खे खपे त मुंहिंजी दरबार में हथ खणनि पंहिंजे लाइ बि दुआ घुराइनि ऐं ॿिया जेके मुस्लमान गुज़ारे विया उन्हनि जे हक़ में भी दुआ कनि कोई दुआ जे सदके घुरण वारा त बख़्शिजी वेंदा पर अॻियनि जे लाइ जेके दुआऊं घुरियूं उहे भी क़बूल थींदियूं ऐं मां रब उन्हनि जा भी बेड़ा पार फरमाए छॾींदुसि। सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाई हाणे हिकिड़ो कम इहो त जीअरा पंहिंजे मरहूमीन जेके मरी विया उनजे हथ में दुआ कर पहिरीं दुआ इहा कर अल्लाह असां ते रहम असांजा गुनाह माफ़ पोइ असां मजा जेके ॿिया मुस्लमान भाइर गुज़ारे विया उन्हनि जी बि बख़्शिश मग़फ़िरत फरमा मुंहिंजा महबूब उहे तुंहिंजा उम्मती हूंदा क़ब्रनि में पर जीअरनि जी दुआ जे सदके मां रब उन्हनि जा बेड़ा पार सुभान अल्लाह हिकिड़ो ॿियो मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके जीअरा
जेके मरहुमनि जा माइट उन्हनि खे चओ त मरहुमनि जे लाइ दुआऊं कनि ऐं को सदको अहिड़ो छॾीन जेको हलंदो हाणे हींअर इहे पंहिंजी कोठ जे हिसाब सां सही आहे माण्हू मर्दनि था जिमो थिए अच्छा उन माशाअल्लाह पंहिंजी मरकज़ी मस्जिद हुआ वॾी सुभान अल्लाह इहा बि वॾी ॻाल्हि आहे जो हिन दौर में असांजे ॿारनि पासे पंज मस्जिदूं ठहियूं आहिनि जुमा पर अवां जी बरादर जी इत्तेहाद मोहब्बत खे रब नज़र खां बचाए सुभान अल्लाह आमीन असां पासे पाणी जे खड्डे जिता मिलन उहे बि चवंदा अवां वारी ईदगाह में असीं वञूं अवां जे जो मोहब्बत सां हिक ईद हिक दिन वाह हाणे के संभालियो बि साईं उबा आहे सुभान अल्लाह केडी वडी आहे ये जने शुरू में पे बनी ना त पांजा बरोच लियारी जा वे दिसण आया वो मस्जिद जो नक्शो डिजाइन ॾिसी माना उन टाइम कराची में एडी मस्जिद ही कान ये बिलाल वगैरह कोठ रही बरोच पांजा सिज सामो न्यारे बजा के बे के कयो कि मस्जिद बाज मस्जिद सुभान अल्लाह मस्जिद इलाही वॾी तॾहिं वरी ॿिए जवाब ॾिनो त हिन खे मुल्लों को वॾो आफ़त हलाई सुभान अल्लाह जहिड़े जहिड़े मुल्ले जी घटी कान्हे माना हुन जो मक़सद सादरा हुआ न हुन जो मक़सद वॾो आलिम रखिया मुफ्ती काज़ी हलाई पर शाबज़ा साईं उबाए के जो साईं या मस्जिद एडी वॾी सुभान अल्लाह अल्लाह हयात आमीन अल्लाह ऐं अवां जी मोहब्बत खे ख़ुदा सलाम न त हेॾा वञूं था ॿारनि जा पाड़ा वठा न जनाज़नि में अचनि न ईदुनि में अचनि पर इहा बि अवां जे मथां रब जी महिरबानी आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो हिकु त अवां 11 वारे पीर जा मुरीद आहियो ॿिए नंबर साईं जा आशिक़ आहियो मिलाद कंदड़ आहियो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो ॿिए नंबर में अवां में इत्तेहाद मोहब्बत आहे हालांकि हिन पुछड़नि में पाणी कोन्हे को बि रब अवां जी गाॾी पियो हलाए सुभान अल्लाह जिन जी क़ौम में मोहब्बत वधी हूंदी न उन्हनि जे मथां सख़्ती ईंदी उन्हनि जे मथां अज़ाब रब जो जिन में भाईचारगी जी फिज़ा अल्लाह साईं चल इहो अवां जो ईको माना ॿधी क़यामत काइम अल्लाह आमीन अल्लाह अवां जे इलाइक़े खे अवां जे ॻोठनि खे नज़रे फद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ॿियो कम तूं अवां जी उम्मत कहिड़ो करे मसलन मस्जिद पई ॻोठ जी ठहे तपोन में बोरी अदब तक सीमत जी लाए छॾे ऐं दिल में इरादो करे त हिन जो सवाब मुंहिंजी अम्मा मरहुमा खे मिले बाबा खे मिले जेसिताईं मस्जिद काइम हूंदी नमाज़ हलंदी रहंदी तेसिताईं उन जो सवाब उन्हनि जे माइटनि खे मिलंदो रहंदो मदरसो कुरान मस्जिद में बच्चा पढ़न न्याणियूं पढ़न खूब खोट
सोलर जूं 5 प्लेटूं अल्लाह से चमन में वारो ॾिनो हाणे पंहिंजी औताक ते घर ते लॻाई हाणे नियत कंदे हिकिड़ो बल्ब रस्ते में रोशन करियो जो गुज़रण वारा नमाज़ी रोशनी में सुभान अल्लाह जेसिताईं वो बल्ब ॿियो बरंदो तेसिताईं सवाब सुभान अल्लाह बेशक यानी नेकी जा कम छॾ सदके जारिया त मुंहिंजा महबूब तव्हां गणती न कयो मां हां जी मरहूम उम्मत खे बख़्शी असांजा साईं वलीर वारा रहमतुल्लाह अलैह से उगाए चयो त मूं साईं खे बुआर में ॾिठो सुभान अल्लाह अल्लाह जो क़ाबिल वली हो वॾो रब्बानी आलिम मूं कॾहिं बि पंहिंजे उस्ताद खे सुन्नत जे ख़िलाफ़ सुभान अल्लाह उथण बीहण खाइण पीअण सभु सुन्नत मुताबिक़ हाणे गाॾी में जॻहि तव्हां पोयां वियो त पहिरियों पैर सिधो रखणो हिन पासे खां हीअं ॾुखियो थो लॻे उस्ताद साहब गाॾी में बि वेहंदो त पहिरीं सिधो वरी लहण वक़्त में पहिरीं सिधो मस्जिद में यानी सुन्नत जो पाबंद जवान मदरसे में ते सबक हलियो मलीर वारो हिकिड़ो डॉक्टर हो डॉक्टर मोहम्मद शरीफ उन जो ताल्लुक आरई बिरादरी सां असांजे गाड़ी जा रहंदा हाणे मलीर में कादरिया सोसाइटी पूरी उन ख़रीद की ये पंजाबी जे गाड़े खां हेठि वेठा अञा पाण ॿारे बचे नंढे वरी मलीर में वेठा कादरिया कालू जे नाले वो भी सब कादरियन बादशाह थे हिनन जो वडो हाजी अता मोहम्मद आरई मुठो वडो ने पर हीयर भी तवा जे कराची जे शहर में इंदन त माशाअल्लाह उन जो पर्दो उनन जो मथो ढकण उन जो दाढ़ियूं तो ॾिसी हैरान थी वेंदा त रुगो मौलवी कराची जे शहर एड़ा नेक पंजाब वो उन्हनि मां डॉक्टर मोहम्मद शरीफ आयो मदरसे में साईं वॾे मलीर वारो हदीस पढ़ाई बंद कई हू मिलण आयो पुट पढ़ंदो साईं खे मूंखे लीमार के कम आ वञा साईं जी आदत हुई जेको बि ईंदो हो न उनखे बग़ैर चांहि लस्सी जे कुछ न कुछ खाराए सुभान अल्लाह डॉक्टर साहब के जो तमा वियो चाय पानी पी वई डॉक्टर टक्कर कई उस्ताद साहब जो हने इए न वई कोई कुछ न कुछ खणी वई बियो न त मूं हाणे ताज़ी हदीस पढ़ाई आ वो हदीस सुभान अल्लाह हक महबूब डॉक्टर बैठो साईं फरमायो डॉक्टर साहब मूं हाणे हदीस पढ़ाई आ जॾहिं माण्हू गुज़ारे वेंदो आ फोत थी वेंदो आ खणी उनखे कब्रस्तान ॾे ईंदा आहिनि हितां खणंदा आहिनि तब चवंदो वेंदो आ मिल मोहम्मद ॾिठे अॼु सफ़र ते पियो वञो बस खयो सब बार पैदा दूर परते पियो वञा मिल मोहम्मद वण ॾिठे अॼु सफ़र ते पियो वञो सुभान अल्लाह हित हुतऊं जी ॻाल्हि कान्हे कीअं सम्झां मौलवी हित हुतऊं जी ॻाल्हि कान्हे कीअं सम्झां मौलवी घर घड़ीअ जो हित छॾे मां असली घर ॾे वञो सुभान अल्लाह जॾहिं माण्हू ईंदो ख़बर ॾे मिट मोटी दोस्त मोटी
यार मुंह मुड़ी मन मिटन जा मथा जनी प्यार दे कयो जान पाले कयो से हलिया कब्र जे हवाले जनी प्यार दे जनाजे में आया भरे पेर पांझी सदा जन सिंगारियो बन्या से कांधी नहीं जम खत्मा जजी खाक डाले जनी प्यार दे गयो जान पाले गयो से हल्या कब्र जे हवाले जनी प्यार दे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत फैजान नईमिया प्यारा मुसलमान भाइयों साईं फरमायो मन मिटन जावदी जने पूरे मानू हजावीदा ओ उते अच जा मिठा मदनी जिते पैजा छदे वीदा उते अच जा मिठा मदनी जिते पैजा छदे वीदा मिटन जा मन दई मूते मिटन जा मन विधि मूते गमन में हूँ गने वीदा उते अच जा मिठा मदनी जिते पैजा छदे वीदा सुभान अल्लाह हाने मन मिटन जा विजी अजीज हल्या अकेलो कब्र साईं फरमायो हिना मलाइक भी अची वीदा ओला उलैंद पासे खां मदीने जो मीर भी अची सुभान अल्लाह हक महबूब फरमाइलो मलाइको तकड़ लक जो मुझो गुलाम धने को आ मान जो वारस वेठो आया दुआओं कमी जो मरण गबो सदका खैरातों आमना जो लाल सुभान अल्लाह साईं दीदो बेटा साहब फरमाए जो मानू हुए खाबाद तकड़ कन तमाम खण खण भाई बात में मंजिल कन मुकाम लटे लोड लतीफ जे लटा कन लीलाम वो मोट मदीने जा जाम आसी तुझे आसरे वो समर जली नसान हो तो हमायती तन जो करे थे जे छपर में उनु ईंदो पान वो थींदी रीज रिहान लाज़े मथ लतीफ ते सुभान अल्लाह साईं ईंदो पर जेके पाण कादरी आहियूं न कादरी पीर सभई भला पर दस्तगीर केर सदा सुभान अल्लाह साईं जो खलीफो साईं सोहेल लिखे जो तो बगदाद में 12 वारो पीर नजर न पियो सभी खोला कई साईं जी आऊं गोले गोले वञी ददले दरिया जे कंटीअ ते पर ते साईं मुसल्लो विझी कंटीअ ते नमाज़ पियो पढ़े नमाज़ पढ़ी खत्म कई उन ॾींहुं साईं टे दुआऊं घुरियूं टे
हज़रत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह तेरी दुआ घुरी त मुंहिंजा मौला मुंहिंजो मुरीद बेईमान थी न मरे जॾहिं बि मौत अचे ईमान वारो मौत अचे टी दुआ मुंहिंजा मालिक जॾहिं मुंहिंजो मुरीद कब्र में अचे सवालनि जवाबनि में कामयाब थी वञे ॿ दुआऊं टी दुआ मुंहिंजा करीम रब क़यामत जे ॾियारे मुंहिंजी सिफारिश पीरान पीर जी सिफारिश मुरीदनि जे हक़ में क़बूल कजां त मां पंहिंजा मुरीद छॾराए पाण सां गॾु जन्नत में वठी वञा सुभान अल्लाह सुभान अल्लाह गैबी आवाज़ पीरान पीर तू मुझो अब्दुल कादिर आहीं आऊं तुझो कादिर आहियां कादिर तो अब्दुल कादिर जो ये टेई दुआऊं कबूल मुर्शिद जई जो दस्तगीर तई के लहर न लोलो जो अब्दुल कादिर पीर तई के लहर न लोलो मुर्शिद जई जो दस्तगीर तई के लहर न लोलो सुभान अल्लाह है यार मारी करण सवाबा दुश्मन लाए हिजरे अजाबा दुश्मन लाए हिजरे अजाबा जन्म सिर वराया खीर के लहर न लोलो मुर्शिद जई जो दस्तगीर के लहर न लोलो सुभान अल्लाह हाणे कब्र वारो मरण खां पोइ वारो आवाज़ ॿुधो हाणे आख़िर साईं सोचो त हे ॿ मंज़िलूं त आसान थी वेंदियूं पर जॾहिं क़यामत जॾहिं उथंदा सवा नेज़े ते सिॼ लथल हूंदो 50,000 साल जो ॾींहुं हूंदो ज़मीन टामे वांगर टटल हूंदी चङा चङा नफ़्सी नफ़्सी पिया कंदा उन ॾींहुं मुंहिंजी उम्मत जो हाल कहिड़ो थींदो जॾहिं इहो फ़िक्र कयो रब करीम फरमायो हजत बिही नाफ़िलतन लक असो ऐं यबअसक रब्बुक मक़ाम महमूदा मुंहिंजा महबूब तव्हां नमाज़ तहज्जुद पढ़ो तो छुटा आयो अन करीम अव्हां खे मक़ाम शफ़ाअत ते विहारींदुसि अहिड़ी कुर्सी ते विहारींदुसि जंहिंजे लाइ सुभान अल्लाह साईं करीम के सहाबा करम सही मक्का में महमूद आए था साईं फरमाए मक्का में महमूद आए मक्का में शफाअत यानी जने अवा रोई रड़ी मुझे दर ते ईंदा क्या मजे जने अवा जी किथे भी कान बुधवी मुंह वठी ईंदा अवा चवंदा असां ऐबदारन जी गंदन गुनहगारन जी उन लकर का कुबारी साईं आयूं ॾाढा ॾोहारी साईं आयूं ॾाढा ॾोहारी मुझे दर ते ईंदा मां गुनहगार सां गॾिजी मुंहिंजो मुस्तफा पाक पधरो लखन में मुंहिंजो मुस्तफा पाक जीअं गुल गुलाब जो सुवणो गुलनि में मुंहिंजो मुस्तफा पाक पधरो लखन मुंहिंजो मुस्तफा हशर वेल हूंदा सवेरा जराना तनी में मोहम्मद परे खां सुना
उस छोटकारे जो झंडो हथन में मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में जिए गुल गुलाबिया सुहणो गुलन में जिए गुल गुलाबिया सुहणो गुलन में मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में जिए गुल गुलाब जुआ सोहणो गुलन में जिए गुल गुलाबी सोहणो गुलन में मुझो मुस्तफा पाक रो लखन में प्यारा मुसलमान बारो बाला जो महबूब शफात जो झंडो ये है लोगों का ना बांस जमीन साए पर चोटी नहीं चंबो थे साईं जे हथन में जो झंडो हुंदो न उनजा पैर जमीन ते चोटी आसमान साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह असी सब साईं साईं अगली अल्लाह जी बारगाह में सजदो करो मुझे महबूब जा जुल्फवार जमीन ते अल्लाह सुभान अल्लाह सरे अर्श सजदे में सर को झुकाया बिखर कर के जुल्फों ने ये रंग लाया वार मुबारक खिंडरी पौधा रब फरमाइंदो बुखारी शरीफ जी इरफा रासक या मोहम्मद सल्लल्लाहु मुजा महबूब मतो मचे करू गुरु छातो गुरी मां वो रबाया जी तुझे चमन ते चंड लाए देखाड़ियो सिज मोटा देखा अज भी कुछ घुर त मा दियो सुभान अल्लाह अल्लाह जा महबूब देर कदा रब करीम पान अज महबूब के सजदे में खुदा ने ये कहकर नबी को उठाया कि तारे तेरे गैसू क्या मांगते हैं मोहम्मद ने रोकर कहा या इलाही मेरे गैसू की है यही दुआई गुनहगार उम्मत की कर दे रिहाई मेरे गैसू ये दुआ मांगते हैं सुभान अल्लाह कोई अल्लाह से फरमाइंदो मुझा हबीब अर्श ते मथे जी मकाम जो मुवाइदो कयो उन कुर्सी ते सजी दुनिया ॾिसे तो मुस्तफा जो शान सुभान अल्लाह हक महबूब शान साईं मथे वेंदा साईं फरमाइंदो वो मकाम महमूद शफाअत जो मकाम रब फरमाइंदो हाणे फैसलो था कयूं तुंहिंजी उम्मत जो हिकिड़ो सो छॾे ठीक है साईं तो फरमा आऊं राजी थी वो रब फरमाइंदो पर अब्बा साहब बख्शे न वो मुझा वो छा अल्लाह साईं अज शफाअत सिफारिश मुझे हवाले जिसे चाहे बख्श वाले मोहम्मद के कारे तेरी हम रजा चाहते बेड़ा तेरी इवा जेड़ा सिज मथे हलियो वेंदो जमीन ठरी वेंदी हिसाब किताब जा दर खुली वेंदा सिफारिश जो खुलंदी आवारी मस्जिद में सुभान अल्लाह डोलंदी कुरान शरीफ ईंदो कलमो ईंदो मुंहिंजा प्यारा मदरसा ज़कात रमज़ान हज उमरा सब ॿार निकिरी पवंदा हू चवंदो त हे हाजी आऊं तो बख़्शरायां उमरो चवंदो आऊं तो बख़्शरायां इहे सभिनी खे मौक़ो मिली वेंदो हवाए बहार गुनी पवंदी जेॾा तेॾा आवाज़ ईंदो अॼु तार मां अहिड़ो तरियो हुजा मिठा तुंहिंजे करे
मुंहिंजा मिठा छा बिलाल छा करम करम वाह वाह सखी तुझी सखी तुझी सखा हबशी मगर बोला